नाज़रीन ताईं ॿुधाईंदा हलूं त फुलाडियो भरिसां ॻोठ बहराम खान मरी में मरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां तकरार एहतजाज। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिब ॻोठाणनि अहमद मरी, याकूब खालिक, सुफैल नवाब मरी, फिदा हुसैन, मुर्तज़ा रियाज़ मरी, गुलाम कादिर मरी, खालिक मरी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बाअसर ज़मींदार अहमद मरी, रफ़ीक मरी ऐं उन्हनि जा भाइर हथियार खणी असांजे घरनि ते अची मोतमार धमकियूं ॾियनि पिया ऐं चवनि पिया त घर ख़ाली करे वञो। हिननि जे असांजे घरनि जे चइनी पासे ज़मीन आहे, विच में असांजा घर ऐं ज़मीन जंहिं ते बि हुननि बाअसरनि जी नज़र आहे। इन करे हू असांखे हिरासा करे लॾाए ज़मीन ख़ाली कराइण लाइ असां मथां पुलिस में कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। हिननि चयो त असां सां इंसाफ़ करे असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। ये जो असां ते नाजाइज़ी केस था कनि ऐं असांखे तंग था कनि, इन जे लाइ असांखे तहफ़ुज़ खपे ऐं असांजो अर्ज़ु आहे अमलदारनि खे ऐं जेको सो वज़ीर आला आहे, DSP आहे, SP साहिब आहे।